आते आते तो इनको पहले ही पता चल जाता है कि भाई ये बाहर लोग निकल। लेकिन हेलो सारा माहौल ये दरिया से अपना माल वाले जानवर के लिए लाइव स्टॉक का कैंप लगेगा। इस रखते हैं अभी भी 2 कैंप फिर वो हम हर बिरादरी को 3-3, 4-4 वोट देते हैं। वो अपनी बिरादरी वहाँ से निकालेंगे। पुरानी एसओपी यही बनी हुई है। और ये जो फैसला है बिरादरी का होने के बस अभी हम निकल कर आ जैसे काफ़ी ये कौहारी ये सुमरा हुआ विलेज है सर, इसके साथ कौहारी विलेज है, उसके आगे ये अब्दुल्ला शाह गाँव है सर, ये सदरों गाँव और ऐसे कई गाँव हैं। ये मेरा छोटा भाई है। कितने भाई हो यार आप लोग? जी पनुआकल के कच्चे वारे इलाके में ही से नंढे दर्जे बोर्ड आयल है उन हिफ़ाज़ती बंदन के हवाले से सखर पुलिस कड़ा उपा वरतान असां गॾु मौजूद है एसएसपी सखर अजहर मुगल साहब चौधरी सां ॻाल्हि क्यों हैं। डिस्ट्रिक्ट चेयरमैन है यहाँ पे, दीगर अफसरान हैं। तो अभी इसका मुआयना किया जा रहा है। अभी जो सैलाबी रेला है जो कि सिंध में एंटर होना अभी तक नहीं हुआ, उस हवाले से हुकूमत पंजाब के साथ भी राब्ते में हैं और हमने अपनी तैयारियां पूरी की हुई हैं। यहाँ पे पुलिस की जो भी हमने पिकेट्स जो थी वो अंदर जो बनी हुई थी उनको शिफ्ट किया है। इसके अलावा बंद के ऊपर हिफाजती इक़दाम किए हैं ताकि क्रिमिनल्स जो हैं वो इन लोगों की आड़ लेके जो है वो किसी किस्म की वारदात ना करें। सेकेंडली इस सैलाब के हवाले से अगेन मेरा मैसेज ये होगा जो कि डाकू हैं या जो कि गैर कानूनी काम करते हैं कि बिल्कुल वो अभी उनके पास ये टाइम है, सरेंडर करें, हथियार डालें, क्योंकि इस सैलाब की सूरत हाल में जैसे ये बड़ा रेला आएगा तो इनको अंदर नुकसान डेफिनेटली होगा। इनकी फैमिलीज़, जानवर, ये वो सारे बाहर आएंगे तो फिर उसमें फिर हम किसी किस्म की नरमी नहीं बरतेंगे और इनके ख़िलाफ़ सख्त से सख्त एक्शन होगा। तो ये बड़ा अच्छा मौका है और तौबा करें अपने गुनाहों से और पुलिस के पास सरेंडर करें। रहीम ॾिसो असां हिते तक़रीबन सॼा बंदोबस्त थियल आहिनि। अॼु असां सॼियूं समूरियूं बिरादरियूं घुरायूं आहिनि। उन्हनि सॼियुनि बिरादरियुनि खे इहो ॿुधाईंदासीं त छा छा इंतज़ामात कया था वञनि ऐं उन्हनि खे इहो ॿुधाइण लाइ असां जिते पुगाऊं त तव्हां 7 लख पाणी जॾहिं अनाउंस थींदो तव्हांखे ॿाहिरि निकिरणो आहे, तव्हां लाइ कश्तियूं हिते मौजूदु हूंदियूं, तव्हां लाइ ॿिया सॼा सामान हिते मौजूदु हूंदा ताकी तव्हांखे हिते सही तरीक़े सां विहारियो वञे। हिते सॼो बंदोबस्तु कंदासीं जीअं पोइनि ॿोॾियुनि में हिते ठहियलु हूंदो आहे। टेंट सिटी ठाहींदा आहियूं जंहिंमें असां मेडिकल अलॻि ठाहींदा आहियूं, हर बिरादरी जो अलॻि टेंट सिटी हूंदो आहे। इन्हनि जे जानवरनि लाइ, माल लाइ हिते अस्पताल ठहंदो आहे। उन्हनि जी जेकी वैक्सीन हूंदी आहे उहा हिते भरपूर नमूने सां पूरी कराईंदा आहियूं। त इनशा अल्लाह तव्हां ॾिसंदो हिते भरपूर नमूने सां हर शइ जो ख़्यालु कयो वेंदो ऐं असांखे इहा उमेदु आहे त हिन वक़्तु ताईं असां शुरू कयूं आहिनि। जेकी लांचूं कमु कनि थी पियूं, जेके असां वटि आहिनि उहे इंशा ताला कमु हले थो पियो ऐं इंशा ताला जेके लांचूं पाणी वधंदो वेंदो त इंशा कोशिशूं कंदा रहंदा। काफ़ी रहिया, काफ़ी ॻोठ आहिनि, तक़रीबन 15-20 ॻोठ आहिनि जेके पाणी जी सैलाब में आहिनि। हिते हिन वक़्तु 3.5 लख पाणी आहे। जॾहिं 7-8 लख पाणी थी वेंदो त पोइ त तमामु सॼो कचो बुॾी वेंदो। हा, काफ़ी बीमारियूं थींदियूं आहिनि, मलेरिया। उन लाइ कुझु हुते कैंप हणाई आहे असां बचाव बंद ते। अञा कोशिशूं आहिनि त कुझु अंदरि बि असां लांचूं करे मोकिलियूं रहनि। पाणी तमामु घणो हो, छॾे वियो आहे, वरी मथां पाणी अचे थो। माण्हुनि जा ॻोठ काफ़ी हिन पाणी में बि ॿुॾी विया आहिनि। माल मलेशी बि माण्हुनि जो मरी वियो आहे, बीमारी बि आहे, माण्हुनि में बीमारी आहे, माल में बीमारी आहे। बंधनि ते कैंपां बि हयूं अथनि पर इहे टेम्परेरी 2 कलाक आया, 2 कलाकनि खां पोइ 8 कलाक हलिया विया, कंटिन्यू न ई अथऊं। हीउ इलाइक़ो अंदरि एतिरो आहे जो कम से कम MP जे हल्के जो इलाइक़ो आहे। हितां खां त मां इहो चवणु चाहींदुमि त असांजो ॻोठु पांवारी जेको आहे तमामु पाणी जे घेरे में आहे
असां ॾे बिजली भी तक़रीबन 2-3 साल थी विया आहिनि त कटिजी वई आहे। असांखे का बि सहूलियत न आहे। नंढड़ा ॿार बच्चा असां माना पटियूं था मच्छरनि में राति जो, न को सोलर सिस्टम आहे, न का अहिड़ी का सहूलियत आहे, न का इमदाद आहे। रोज़ खाए कमाए खाऊं वारा माण्हू आहियूं। जॾहिं हाणे रोज़ पाणी घेरे वियो आहे त असां काॾे कम ते वञूं, छा खाऊं, असां परेशान आहियूं। सो टाइफाइड ये बीमारियूं काफ़ी वधी वियूं आहिनि। सो उन जे लाइ तव्हांजे तवसुस सां, मीडिया वारे तवसुस सां आला अख़्तियारनि खे पुरज़ोर अपील आहे त हिते मेडिकल जी कैंप लॻाई वञे ऐं जीअं माण्हुनि खे जेको आहे बर वक़्त बि इमदाद मिली सघे, छो त हिननि माण्हुनि जो पके में अचणु वञण बि मसइलो हूंदो आहे घणो। सो हिते तक़रीबन 25 खां 30 ॻोठ या उनखां मथे हूंदा। काफ़ी पॉपुलस ॻोठ आहे। हिते माण्हुनि जो नुक़सानु बि वॾो थियो आहे, छो त माण्हुनि खे अंदाज़ो न हुयो त हेॾी ॿोॾि ईंदी, छो त हर साल माण्हू हिते फसल बि कंदा आहिनि। फसल हाणे माण्हुनि जेको आहे सो कमंद बि पोखियो हुयो, फुटी बि कई हुयूं। सो हाणे उहो उन्हनि जो सारियूं बसर थी विया। सो काफ़ी माण्हुनि जो नुक़सानु थी वियो आहे। बाक़ी इहे जेके बीमारियूं मां तव्हांखे ॿुधायूं त मलेरिया के अहकामात के मुताबिक गवर्नमेंट ऑफ सिंध ने हमें जो हिदायत दी हैं, हमने यहाँ पर तमाम अपने डिपार्टमेंट्स को हाई अलर्ट भी कर दिया है। विज़िट्स भी हम प्रोटेक्टिव बंस के ख़ुद भी विज़िट कर रहे हैं। तमाम हमारा इरिगेशन का अमला, रेस्क्यू का अमला, तमाम जो लाइन डिपार्टमेंट्स हैं वो पूरी तरह एक्टिव हैं। डिस्ट्रिक्ट पे कंट्रोल रूम भी कायम कर दिया गया है। उसके अलावा रिलीफ कैंप्स जो हमने बनाने हैं वो भी हमने आइडेंटिफाई कर लिए हैं। लाइव स्टॉक के लिए हम लोग वैक्सीनेशन हम लोगों ने की जारी और सारी है, और PPHI ने हेल्थ कैंप्स भी लगा दिए हैं। अभी ऐसी फ़िलहाल अल्लाह का शुक्र है कि सिचुएशन नहीं है कोई ऐसी जिसमें हमें ख़तरा लाहक हो, लेकिन अगर कोई ऐसी सिचुएशन आती भी है तो हम मुकम्मल तौर पर तैयार हैं और इंशाल्लाह लोगों को भरपूर हम सपोर्ट करेंगे, रेस्क्यू भी करेंगे और उनके लिए बेहतरीन इंतज़ामात इंशाल्लाह यहाँ पर करेंगे। बिल्कुल, हम लोग आए भी इसीलिए हैं यहाँ पे आज कि हम अवेयरनेस ख़ुद लोगों से मिलकर उनको अवेयर भी करें इन मामलात के बारे में। आप रेस्क्यू का अमला भी देख रहे होंगे, हम लाइफ जैकेट्स भी प्रोवाइड करेंगे ताकि ऐसे वाक़यात को कम से कम रखा जाए। और इसके अलावा हमारे पास इस बार अपनी भी बहुत कश्तियाँ मौजूद हैं, PDMA की कश्तियाँ हैं हमारे पास, अपनी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन के पास भी कश्तियाँ मौजूद होंगी, डिस्ट्रिक्ट काउंसिल है। तो तमाम इदारे, और अगर हमें ज़रूरत पड़ी तो नेवी, पाकिस्तान आर्मी, तमाम इदारे मिलकर इंशाल्लाह इस रिलीफ एफर्ट्स में हम जॉइंटली किरदार अदा करेंगे अपना। जी, असां पनवाकिल जे सुमरा पवारी वारे बंद ते मौजूद आहियूं, जिते नंढे दर्जे जी ॿोॾि आयल आहे। अॼु ज़िले चेयरमैन सैयद कुमेल हैदर शाह साहब, उन सां गॾोगॾु कमिश्नर सखर, DC सखर, SSP सखर जेके अंदरि पहुता आहिनि। उते इन्हनि ॻोठाणनि खे हिकिड़ो जेका त ॿोॾि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी आहे, जॾहिं त केतिरा ई ॻोठाणा जेके फाथल आहिनि उन इलाइक़े वासियुनि खे चयो आहे त सैलाबी पाणी जेको अचे पियो उन में जेका ॻोठनि वारा डॉक्टर ॿियूं टीमूं पहुची करे उन्हनि खे जेका हिफ़ाज़ती बंधन ते पहुचाइनि, जीअं कंहिं जेका त वाक़ई खे मुंहुं न ॾेई सघे। इन हवाले सां अॼु असांजो जेको आहे हीअ जेको गॾियल विज़िट आयो उन में अॼु बंधन जी निगरानी कई वई आहे। जेके पनवाकल जा मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि, सतूजा, गुतपुर, सुमरा पवारी, खडेरी ऐं रोड़ी वारा इलाइक़ा जेके आहिनि, त उन जे बंधन जी हिफ़ाज़त जे हवाले सां अॼु उपा वरिता आहिनि, जिन जे बंधन जी निगरानी कई वई आहे। कैमरामैन नईम ड्रेव सां गॾु मुनीर ड्रेव, KT न्यूज़, पनवाकल।